बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारे दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, सनम सिमाल रूम जे नाले सां हिकु प्रोग्राम KTN जे शुरूआती दौर में नशर कयो वियो, जंहिंमें सनम बलोच कंपेयरिंग तौरु ॾाढी शोहरत माणी हुई। सनम बलोच जी ज़िंदगीअ खे सनम सिमाल रूम प्रोग्राम बिल्कुलु तब्दील करे छॾियो। सनम असल में उन वक़्तु मॉडलिंग या एक्टिंग करण जी ख़्वाहिश न रखंदी हुई। सनम पंहिंजी भेण सां गॾु शूटिंग ते आई त प्रोग्राम जे डायरेक्टर सनम खे चयो, तूं प्रोग्राम होस्ट कर ऐं मूंखे होस्ट जी ज़रूरत आहे। तुंहिंजी लुक ऐं तुंहिंजूं अदाऊं ऐं तुंहिंजूं हरकतूं चुलबुली हरकतूं जेके आहिनि से मूंखे खपनि, ऐं मां हिकु अहिड़ो प्रोग्राम करे रहियो आहियां जंहिंमें तुंहिंजो करेक्टर फिट ईंदो। जंहिं खां पोइ सनम उहो प्रोग्राम साइन कयो। सनम सिमाल रूम में फ़ोन कॉल ते व्यूअर्स सां ॻाल्हाए उन्हनि खां फरमाइश पुछी ऐं उन्हनि खे पंहिंजी का फरमाइश ॿुधाए उन्हनि खे उहो गानो ॻाइण लाइ चवंदी हुई। सनम इंतिहाई चुलबुली ऐं हरकती छोकिरी हुई। सनम जे चहिरे ते मासूमियत बिल्कुलु ज़ाहिर नज़र ईंदी हुई। सनम सिमाल रूम में सनम बहितरीनु परफॉर्मेंस ॾींदे सनम सिमाल रूम खे 4 खां 5 साल ताईं कंटिन्यू रखियो। सनम खे उन प्रोग्राम ज़रिए एॾी त शोहरत मिली चुकी हुई जो सनम खे सिंध जो तोड़े पाकिस्तान जो बच्चो सुठे नमूने सां सुञाणंदो हो। सनम खे उर्दू ड्रामनि जी पिणु पेशकश थी। सनम बलोच असल में 15 जुलाई 1986 में पैदा थी। उनजे पीउ जो नालो अल्ताफ़ शेख, माउ जो नालो मारिया बलोच। सनम बलोच जा 2 भाइर आहिनि, फरहान बलोच ऐं अब्बास बलोच। सनम बलोच जूं 3 भेणूं आहिनि। सनम जी वॾी भेण जो नालो माहीन बलोच, ॿी नंबर भेण जो भावना बलोच ऐं 3 नंबर भेण जो समरीन बलोच, जंहिंखे समरीन हीसबाणी जे नाले सां पिणु सुञातो वञे थो। सनम जूं 2 भेणूं माहीन ऐं समरीन पिणु मीडिया सां लाॻापियल आहिनि, जेके पिणु सनम वांगुरु एक्टिंग, मॉडलिंग, सिंगिंग तोड़े होस्टिंग कंदियूं आहिनि। सनम पंहिंजे कैरियर जे उरूज ते शादी कई, जंहिंमें उन जे ख़ानदान जी पसंदि शामिल न हुई। सनम पंहिंजे कोलीग सिंगर अब्दुल्ला फ़रतुल्ला सां 2013 में शादी कई, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो उहा शादी 2013 खां 2018 ताईं सिर्फ़ु 5 साल हली सघी। सनम 2018 में ई हिकु ॿी शादी कई जंहिंजो नालो हारिस उमर आहे। हारिस उमर हिकु सुठो बिज़नेसमैन हुअण सां गॾोगॾु हिकु सुठी पर्सनैलिटी जो मालिक पिणु आहे। सनम सिमाल रूम खां वठी हिन महिल ताईं सनम बलोच जी ज़िंदगीअ में काफ़ी ऊचायूं ऐं लाहियूं आयूं, पर सनम पंहिंजे इन्हनि ऊचाइनि ऐं लाहियुनि ते पंहिंजे कॉन्फिडेंस ऐं हिमत हौसले जे करे कामयाबियूं माणींदी अॻिते वधंदी रही। सनम हिन महिल अदाकारीअ खां काफ़ी हद ताईं पासो करे चुकी आहे। सनम जो चवणु आहे त मूंखे अफ़सोस इहो आहे जो मूं पंहिंजे माइटनि जे मर्ज़ीअ बग़ैर अब्दुल्ला फ़रतुल्ला सां शादी कई, जेका मूंखे ॾाढी महांगी पई। मां पंहिंजी ज़िंदगी जा 5 साल अहिड़े अज़ियत में गुज़ारिया ॼणु मां हिकु क़ैद जी क़ैदियाणी हुजां। सनम मज़ीद ॿुधायो त हिन महिल मुंहिंजी ज़िंदगी ॾाढी सुठी गुज़री रही आहे। मूंखे अदाकारीअ जी ऑफ़र ॾाढियूं थियनि थियूं, पर मां अञा ताईं अदाकारी करण जो न सोचियो आहे, न ई मां शोबिज़ में वापसि अचण जो सोचणु चाहियां थी। सनम जो चवणु आहे त सनम सिमाल रूम खां वठी हेसी ताईं जी मुंहिंजी ज़िंदगी बहितरीनु आहे ऐं हिन खां पोइ मां शोबिज़ में वापसि अचणु नथी चाहियां। सनम जो चवणु हुयो त मुंहिंजी ज़िंदगी हिन महिल इंतिहाई ख़ुशगवार गुज़री रही आहे ऐं मूं वटि एक्टिंग जो टाइम ई न आहे, छो जो मां असल रोल जे तरफ़ माइल आहियां, यानी कि पंहिंजे घर ऐं ॿारनि जे लाइ टाइम कढी उन्हनि ते तरजीह ॾेई रही आहियां। मुंहिंजो घरवारो बिज़नेसमैन आहे, हू मुल्क खां ॿाहिरि अक्सर रहंदो आहे ऐं मां पंहिंजे घर पंहिंजे ॿारनि सां अकेली हूंदी आहियां। सनम जो चवणु आहे
त अव्हांजी ज़िंदगीअ में केतिरा बि मसइला छो न हुजनि, अव्हांखे घुरिजे त हिमत ऐं हौसले खां कमु वठो। सब्र ऐं तहमुल जे करे अलाह पाक अव्हांखे उन्हनि प्रॉब्लम्स, उन्हनि मसइलनि मां ज़रूरु ॿाहिरि कढंदो। अलाह पाक जो चवणु आहे त सब्र जो फल मिठो आहे ऐं सब्र जो फल मिठे हुअण सां गॾोगॾु इंतिहाई क़ीमती पिणु आहे। छो जो अव्हां जेको सब्र कयो था, जेको वक़्तु विञायो था, उन जे बदिले में जेको अव्हांखे फल मिले थो उहो इंतिहाई क़ीमती चयो वञे थो। जी हा दोस्तो, सनम सिमाल रूम मां कामयाबी जी शुरूआति कंदड़ हीअ छोकिरी सनम बलोच पूरे पाकिस्तान में न पर पूरी दुनिया में पंहिंजो पाण मञायो आहे ऐं हिन महिल सनम पंहिंजी ज़िंदगीअ में बिल्कुलु ख़ुशि गुज़ारे रही आहे। त प्यारा दोस्तो, कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके सनम सिमाल रूम जे नाले खां बिल्कुलु बेवाक़ुफ़ आहिनि, पर कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जिन्हनि इहो प्रोग्राम लाइव ॾिठो हूंदो। त प्यारा दोस्तो, जेकॾहिं अव्हां बि सनम सिमाल रूम ॾिठो आहे ऐं सनम बलोच जा फैन आहियो त हिन वीडियो खे ज़रूरु लाइक कयो ऐं कमेंट शेयर कयो ऐं कमेंट करे पंहिंजे राय खां आगाह कयो त हीउ वीडियो अव्हांखे कीअं लॻो। प्यारा दोस्तो, अॻिए कंहिं वीडियो में वरी मिलंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत, दुआउनि में यादि कजो। अल्लाह हाफ़िज़।